अने शहर में जिते जागीरदारी जो करण हुजे, जेके उत्तर सिंध जा इलाइक़ा हुजनि, उते हिन औरत आज़ादी मार्च मुनक़िद कयो। सुख सलाम लख जस हुजनि। ॿ टे मुख़्तसिर ॻाल्हियूं। छो भला ही जेको करारदादे में आई तालीम नथा ॾियण चाहिनि, कारियूं करे असांखे मारनि था, या असांखे उहो इंसानी समाजी हक़ कोन्हे? छा इहो सिर्फ़ असांजे हिते बीठल या हिन समाज जे अधु आबादी मर्दनि जो मामिलो आहे? छा उन्हनि में को बायोलॉजिकली मसइलो आहे जो उहो हैवान जी हद ताईं किरी पिया? छा वाकई में उन्हनि जे अंदरि को अहिड़ो हार्टवेल चेंज आहे जो एहसास ऐं जज़्बनि खां किरियल आहिनि, या उन्हनि वटि इमोशन नाहे जो हू हैवानी हद ताईं किरिया आहिनि? मां सम्झां त इहे न आहे। मां पुट जी बि मां आहियां, धीअ जी बि। ही निज़ाम जेके असां इस्तेसाली निज़ाम चऊं था, ही निज़ाम जेके असां पितरशाही चऊं था, ही निज़ाम जेके असां जागीरदारी चऊं था, ही निज़ाम जेको असां तबक़ाती चऊं था, उते हू मर्द खे इहो हैवान बणाए थो। उते उहो औरत खे, ग़रीब औरत खे उहो मज़लूम बणाए थो। जहिड़ो हिन निज़ाम सां आहे, जहिड़ो फ़र्द सां न आहे, जहिड़ो के जिन्स सां न आहे, जहिड़ो हिन सिस्टम सां आहे जेके असां तबक़ाती निज़ाम चऊं था, छो पोइ अरसे में सिंध में इहे सूरमियूं हुन? असां लतीफ़ जे रिसाले जा सिंधी क़ौम, असां रिसालो असां वटि आहे। 6 सूरमियूं ॻायूं लतीफ़। छो लतीफ़ जी धरतीअ ते ॾिसोड़ी कारी थी मरे? छो लतीफ़ जी धरती ते मारवी बेवतन थी मरे असांजी क़ौम? मुंहिंजी रिसोर्सिस ते, मुंहिंजो दरिया ते, मुंहिंजे इहो असांजे सॼनि कोयले ते, असांजी आबोहवा ते बोड में था माण्हू मुंहिंजा सिंधी मारूड़ा मरनि। छो मारवी वारा किरदार आहिनि? सवाल हिन निज़ाम जो आहे, हिन निज़ाम खे तोड़ण जो आहे। हिन निज़ाम में सभई गॾु, मतलब इहो एब नाहे त डॉक्टर नाइच जी ज़ाल हिते बीठी आहे बख़्शल मां गॾु सियासत कयूं था, इहो उत्साह आहे। मनीअ में बि ॾिसो, तव्हां सां घर हलाइण में माई गॾु हूंदी आहे, घर हलाइण में बि माई गॾु हूंदी आहे। नई औलाद पालण में, नई औलाद ॾियण में जॾहिं औरत गॾु आहे, त पोइ जॾहिं हिन निज़ाम खे तब्दील करण लाइ बुनियादी तब सियासत आहे, त पोइ लाज़मी आहे त हिन औरत खे बि हिन अवामी मज़ाहमती सियासत जो हिसो बणायो, पंहिंजी ताक़त बणायो। बेहतरीन ॻाल्हि कई त असांजी जहिड़ो आहे जंग आहे, मज़ाहमत आहे, उहा फर्द जे ख़िलाफ़ कोन्हे, जिन्स जे